नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। वक्त घोटकी मां खबर ॾींदा आलो त सिंध हाई कोर्ट जे हुकुम बाद सीएमओ सैयद नादिर शाह अमरूडी पंहिंजे अमले सां गॾु घोटकी जे गोटा मार्केट, कादरिया फैक्ट्री बाईपास, गोहर कॉलोनी, स्टेशन रोड, मीरानी मोहल्ला समेत ॿियनि इलाइक़नि में कुता मार मुहिम तहत तक़रीबन 50 खां मथे कुतनि खे गोश्त ज़रिए ज़हरीली दवा खाराए मारियो वियो। मरी वियल कुतनि खे सैनिटरी वर्करनि पारां बाईपास वटि खोटाइल खॾुनि में पूरियो वियो। इन सिलसिले में सीएमओ नादिर शाह अमरूडी चयो त डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला ऐं असिस्टेंट कमिश्नर माजिद अली माको जी हिदायतुनि ते हिन हफ़्ते अंदर तक़रीबन 300 खां मथे कुतनि खे मारियो वियो आहे। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में असांजी कुता मार मुहिम जारी आहे। असां जूं 2 टीमूं ठहियल आहिनि। हिकु टीम कुतनि खे कैप्सूल खाराए रही आहे, ॿी टीम मरी वियल कुतनि खे खणी रही आहे। 300 कुतनि खे गोश्त ज़रिए कैप्सूल ॾिना विया आहिनि। जेसीं ताईं कुतनि जो ख़ात्मो न थींदो असांजी मुहिम जारी रहंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।